अपडेट कयूं पिया कि सेवन शरीफ खान जी HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ बान सैयदाबाद थाने जे भरिसां टल्टी रोड ते फायरिंग वाक़ियो। हथियारबंदनि गोलियूं हणी औरत मसमात किरण वल मोहम्मद यूसुफ जट खे ज़ख़्मी करे छॾियो। हथियारबंद फायरिंग करण बाद फरार थियण में कामयाब ज़ख़्मी औरत खे एडिशनल SHO नासिर मलिक बान अस्पताल खणाई वई। मूंखे मुंहिंजे ॾेरनि वाहिद बख़्श कासिम साजन चन्ना सरेआम गोलियूं हयूं। ज़ख़्मी औरत किरण जट जो मुझे डेरन मुखे मारे छॾियो। वाहिद बख़्श साजन चन्नो कासिम सुमरो। ज़ख़्मी औरत जो वधीक चवणो त मूंखे ॾेरनि ऐं उन्हनि जे साथियुनि मां ख़तरो आहे। कुझु ॾींहं अॻु में ॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पुलिस अॻे वधायो पर पुलिस को बि तदारक न कई। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।